अस्सलामुअलैकुम दोस्तों। सिंध की बेहतरीन ऐं ख़ूबसूरत अदाकारा फ़ातिमा मंगी केर ऐं किथां जी आहे? अदाकारा फ़ातिमा मंगी खे सिंध में एतिरी शोहरत छो ऐं कीअं मिली? हींअर फ़ातिमा मंगी सिंधी शोबिज़ इंडस्ट्री खां छो गायब आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त पुराणे वक़्त जी मशहूर ऐं ख़ूबसूरत अदाकारा फ़ातिमा मंगी, जंहिंजी उमिरि अटकल 40 साल आहे। हींअर फ़ातिमा मंगी कराची में रहाइश पज़ीर आहे ऐं अबाणो शहर लाड़काणो अथसि। फ़ातिमा मंगी मंज़ूर सखिरानी ऐं सनम मारवी खे ॿुधणु पसंदि करे थी। फ़ातिमा मंगी अदाकारा हुजण सां गॾोगॾु हिकु बहितरीन होस्ट बि आहे। फ़ातिमा मंगी खे KTN ऐं कशिश TV तां काफ़ी शोहरत मिली। फ़ातिमा मंगी काफ़ी सिंधी ड्रामनि में बि कमु करे चुकी आहे। हींअर फ़ातिमा मंगी उर्दू मीडिया ते कमु करे थी, पर घणनि माण्हुनि जो चवणु आहे त फ़ातिमा मंगी शादी करण खां पोइ शोबिज़ इंडस्ट्री जी दुनिया खां तक़रीबन परे थी चुकी आहे। 2021 खां वठी फ़ातिमा मंगी फेसबुक तां बि गायब आहे। जेकॾहिं तव्हांखे फ़ातिमा मंगी मुतालिक़ कुझु ॼाण हुजे त कमेंट्स जे ज़रिए असांखे पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा।